मुझा दोस्त दीदो भाइरो बुजुर्गो रात जो टाइम हो जे मां खाब थोला महबूबन जे शहर पतवा बेर शरीफ दा उते जदे व्यासे 599 थाली सैन जी पंचौल माए इकराम ये प्या खाऊं ये को मीह को टपड़ लिकाइंदो आ जरीर छदी से थालने में टुंगा करे विधासी थालने में टुंगा करे विधासी 2 कलाकनि खां बाद में असां खे टोरे वतो असां चो कॾहिं बि न महबूबन जे शहर में हंगड़ो नाहे इहा बेहुरमती आ किताब लिखनि था गुई फाटी पई ज़रो न बचो आ ज़रे का अदा पाण में सलाह कईसे त ॿिए शहर में हंगी अचो मलामत लहे नारे चुप 400 रुपया कार वाले के ॾेई असां ठोड़ीअ में हंगिया इहो भी को शान आहे जाना है मुसलमान भाइरो आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह